नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सुमरो आया संझा सैयद नजर नासी खास खबरों थे। कोयटा में ज़िलज़िले तबाही मचाए छॾी। ज़िलज़िले सबबि 20 ॼणा फ़ौत, केतिराई ज़ख़्मी थियलनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालनि में पहुचाया वियो। इस्पतालनि में एमरजेंसी लागू, इमदादी कार्रवायूं जारी। रेक्टर स्केल ते ज़िलज़िले जी शिदत 5.9 सैकड़ो रिकॉर्ड। ज़ियारत पशीन, सिबी, हरनाई ऐं ॿिनि इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोॾा। बालोचिस्तान जो घर वज़ीर ज़िया लांघो चवे थो PDA में कोयटा खां हैवी मशीनरी ऐं रेस्क्यू टीमूं रवानी कयूं आहिनि। ज़िलज़िले सबबि घणो नुक़सानु हरनाई में थियो आहे। सिक्योरिटी फोर्सेस जा जवान ज़िलज़िले मुतासिर इलाइक़े हरनाई पहुची विया। ISPR मूजिब जवाननि मुतासिर इलाइक़नि में इमदादी कम शुरू करे छॾियो। जवाननि पारां मुतासिर में खुराक इमदादी सामान विरहायो वियो। शदीद ज़ख़्मी आदमी हेलीकॉप्टर ज़रिए कोयटा मुंतकिल। IGFC बलूचिस्तान जे इलाइक़े हरनाई पहुची जाइज़ो वरितो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां बलूचिस्तान में ज़िलज़िले सबबि जानी ऐं माली नुक़सान ते ॾुख जो इज़हार। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे ज़ख़्मियुनि बहितर तिबी इमदाद फ़राहम करण जी हिदायत। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां बलूचिस्तान में ज़िलज़िले सबबि जानी नुक़सान ते ॾुख जो इज़हार। चवे थो वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत इमदादी सरगर्मियुनि लाइ ठोस क़दम खणनि। हुकूमत ज़िलज़िले सबबि फ़ौत थियलनि जे वारसनि खे मुआवज़ो अदा करे। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जो चवणो त ज़िलज़िले सबबि ज़ख़्मी थियलनि जे बहितर इलाज ते नज़र रखी वञे। ईंदड़ चूंडनि में तहरीक इंसाफ़ नज़र न पई अचे। कानून साज़ी करणु आहे त असेंबलियुनि में करियो। वफ़ाक़ खे कानून साज़ी करण लाइ अवाम जी भलाई लाइ करे 3 वफ़ाक़ी वज़ीरनि जूं ऑफशोर कंपनियूं आहिनि, उन्हनि खे उहिदा छॾणु घुरिजनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं इस्लामाबाद में एहतिसाब अदालत ॿाहिरां मीडिया सां ॻाल्हियूं। ईंदड़ चूंडुनि में मुल्क में कादिर कोरोना वायरस जा हमला जारी। वधीक 46 मरीज़ फौतुनि जो अंग 28,032 थी वियो। 24 कलाकनि दौरान 1,453 नवां केस रिपोर्ट। हाकारी शरह 2.82 सैकड़ो रही। न्यू सईदाबाद वेझो अणॼातल शख़्स जो राणो माइनर मां लाश हथायो। पुलिस राणो माइनर मां लाश कढराए इस्पताल पहुचायो। नशर फिरोज़ वेझो ॻोठु जुमन राजपर में क़तल थियल औरत सितारा जो पोस्टमार्टम न थी सघियो। लाश 7 कलाकनि खां इस्पताल पियल। पुलिस मक़तूला जे ॾेरनि उर्स ऐं मुबिन राजपर खे गिरफ़्तार करे वरितो। ओबावड़ो वेझो कारे मामले तां चाचड़ बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो। औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी। इलाइक़े में छिकताण वारी सूरत-ए-हाल। दरिया खान मरी वेझो ॻोठु फोटो ख़ासि केली वटि रेलवे पटड़ी ते थियल बम धमाके जो केस दाख़िल। रेलवे जे असिस्टेंट बी इंस्पेक्टर जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। उमरकोट में कत्ल केस में घुरबल जवाबदार पाण मुरादो अदालत में पेश। जेल हवाले। अदालत जवाबदार रफ़ीक मला खे जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। जवाबदार 1 ई महीना अॻु शराफत राजपूत खे क़त्ल कयो हो। ऐं ॾाइरकी में तेल कंपनियुनि में मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ करण ख़िलाफ़ JUI जो कंपनी जी गेट आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो इंदिराणो। JUI जा कारकुन कंपनी जे समूरनि गेटुनि आॾो वेही रहिया। JUI पारां कंपनी खे 27 सेप्टेम्बर ते चार्टर ऑफ डिमांड पेश कयो वियो हो। अॻवाननि जो चवणु आहे त मुतालबनि जी मञता ताईं एहतिजाज जारी रहंदो।